टडुजामा सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर सरफराज अहमद मूजिब नामियारी मुफ़क्किर शाइर ऐं लेखक सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदर जे लिखियल किताब रूमी जी औताक़ जी महूरती तक़रीब बज़्म रूह रेहान जी मेज़बानी हेठि अंजुमन ग़ुलामा कलंदर जे सहकार सां सिंधी ॿोली अथॉरिटी हैदराबाद जे डॉक्टर नबी बख्श हाल में मल्हाई वई। महूरती तक़रीब के ख़िताब कंदे सिंधी अदबी संगत जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल ताज जोई चयो त सुन्नत ऐं सूफ़ियुनि ज़मीनी ख़ुदाउनि ऐं हाकिमनि सां हक़ लाइ विढ़ांद कई ऐं ख़िदमत ख़ल्क़ जी ख़ुदाई हुकुमनि जी पैरवी कई। किताब जी लेखक सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरीअ चयो त असांखे भिटाई जे ज़रिए रूमी मिलियो जहिड़ो त जदीद सूफ़ी अज़म माण्हुनि जे अहंजनि ऐं ॾुखनि खे हल करण जो हक़ीक़ी नज़रियो आहे। जहिड़ो त तक़रीब खे नामियारी लेखक महमूद मुग़ल, नामियारी अदीब प्रोफेसर सैयद ज़वार नक़वी, इदरीस जतोई, मंसूर कादिर जुणेजो, अल्ताफ़ मलकानी, सलीम चन्ना, डॉक्टर अशरफ समो, हाकिम महर, वाहिद कांधड़ो, शेर खान पंवर, चेतन मेंघवाड़, मोहम्मद अकरम ऐं ॿिए पिणु ख़िताब कयो।